अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर त अॼु ईद जो ॾींहुं आहे। असां हर ईद ते तव्हां सां जेको सो ईद मुबारक बि चवंदा आहियूं। हेल्थ जे हवाले सां तव्हांखे ॼाण ॾींदा आहियूं। रमज़ान शरीफ़ ख़तमु थी आहे, ईद शुरू थी वई आहे। तव्हां पंहिंजी ईद कीअं शुरू कई, असां कीअं कई, डॉक्टर पंहिंजी ईद कीअं मल्हाईंदा आहिनि, पंहिंजे मरीज़नि सां गॾु कीअं हूंदा आहिनि। छो त रमज़ान शरीफ़ जो हिकिड़ो पैटर्न हो त हिकिड़े वक़्त ते जेको सो खाधो खाइणो आहे, ॿिए ते वरी जेको सो कुझु वक़्त खां पोइ खाइणो आहे। पर अॼु ईद जे ॾींहुं ॾाढी जेको आहे सो मुख़्तलिफ़ जॻह ते वञिणो बि आहे, मुख़्तलिफ़ जेको सो दावतुनि ते वञिणो आहे, बार बार जेको सो खाधा खाइणा पिया आहिनि, छा इहे बीमारियूं थी सघनि थियूं, उन्हनि बाबति तव्हांखे ॼाणींदासीं। पर सभ खां पहिरीं मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजी सॼी टीम जे तरफ़ां, सीन TV जे तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद मुबारक हुजे। मूंसां गॾु महिमान डॉक्टर आहिनि। उन्हनि जीअं त रमज़ान शरीफ़ में कुझु पाबंदियूं हूंदियूं आहिनि या कुझु मरीज़नि ते कुझु जेको सो पाबंदियूं हूंदियूं आहिनि, पर ईद ॾींहुं बि कुझु न कुझु डॉक्टर तव्हां ते पाबंदियूं ज़रूरु लॻाईंदा त बाबा तव्हांखे मिठो घणो न आहे खाइणो, या लूणारी शयूं न आहिनि खाइणियूं, या जेकॾहिं पेट जी का तकलीफ़ आहे त मिर्चनि वारी शयूं न आहिनि खाइणियूं। पर इन्हनि ॻाल्हियुनि जो ज़रूरु तव्हांखे एहतियात बि करिणो पवंदो। जेके मरीज़ दवाऊं खाइनि पिया उहे पंहिंजो दवाउनि जो नागो बि न कंदा ऐं उनखे विसारींदा न उनखे कंदा। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु ॿ महिमान आहिनि। पहिरीं महिमान मूंसां गॾु जेको आहे उहो आहे प्रोफेसर ऑफ मेडिसिन प्रोफेसर डॉक्टर शबनम नवीद, जेके पाण जिना पोस्ट केयर मेडिकल सेंटर कराची में प्रोफेसर आहिनि। डॉक्टर साहब खे सलाम कयूं था। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी, मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक। थैंक यू डॉक्टर वाहिद। ऐं मुंहिंजे तरफ़ां बि तव्हांखे ईद मुबारक, बल्कि सिंध में सभु ॾिसण वारनि खे, बल्कि सिंध में छा सॼे पाकिस्तान में या जिथे बि माण्हू ॾिसी रहिया आहिनि तव्हांजो प्रोग्राम, उन सभिनीनि खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक। वॾी महिरबानी। मूंसां गॾु नाज़रीन जेको ॿियो महिमान आहे उहो आहे डॉक्टर सोरठ मुसरत हुसैन, जेके पाण स्किन स्पेशलिस्ट आहिनि। ऐं छो त हर को माण्हू चाहींदो मां ख़ूबसूरत थियां, स्किन स्पेशलिस्ट जो कमु ई आहे त हर माण्हू खे ख़ूबसूरत ठाहींदा आहिनि, उनखे मुख़्तलिफ़ दवाऊं ॾींदा आहिनि। चमड़ीअ जी जेके बीमारियूं जा माहिर आहिनि, डॉक्टर साहब बि पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिते अॼु आई आहे ऐं उनखे जेको सो असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी डॉक्टर सोरठ, तव्हां हिते आयो, मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक। खैर मुबारक, थैंक यू सो मच। ऐं तव्हांखे बि ईद मुबारक एंड तमामु नाज़रीन खे बि ईद मुबारक। वॾी महिरबानी। नाज़रीन महिमान अची विया आहिनि, तव्हां बि ईद मल्हाईंदा हूंदो, असां बि तव्हांखे ईद जे बारे में जेको सो ॼाण ॾींदासीं त अॼु ईद कीअं मल्हाइजे, पंहिंजनि माण्हुनि खे कीअं पाण सां गॾु शामिलु कजे, जेके ग़रीब नादार जेके आहिनि उन्हनि खे पाण सां गॾु शामिलु कजे। हिकिड़ो सुठो मौक़ो हूंदो आहे, उन में पंहिंजनि दोस्तनि सां मिटनि माइटनि सां मिलण बि घुरिजे। ऐं चवंदा आहिनि त हीअ जेका मिठी ईद आहे उहा ॿारनि जी ईद आहे, त ॿारनि जे बारे में बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो त पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो। जी डॉक्टर साहब, कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? डॉक्टर साहब, तव्हां अॼु भला ईद कीअं शुरू कई या सिधो असां वटि हलिया आहियो? ईद तव्हां पहिरीं असांखे जेको आहे पाण वटि सॾाए वरितो आहे, त बहरहाल ईद जीअं गुज़ारी वेंदी आहे घर में सभिनी मिटनि माइटनि सां गॾु, ईद मुबारक चई वई, ईद जी नमाज़ थी वई, उन खां पोइ ज़ाहिर आहे असांखे मिठो बि खाइणो हूंदो आहे, त उहो त वरी तव्हां लेडीज़ जो कमु हूंदो आहे न, मिठो मिठो खाइण, उहो ठाहिण ऐं खाइण ऐं इहे सभिनी शयुनि खां पोइ ऑब्वियसली तव्हां वटि बि चकर लॻी वियो। ऐं तमामु सुठी ॻाल्हि इहा आहे त इन बहाने जेको आहे सो सभिनी सां ईद मुबारक वारी ॻाल्हि सॼी दुनिया सां तव्हांजी ईद मुबारक थी। जी डॉक्टर सोरठ, तव्हां पंहिंजी ईद जी शुरूआति कीअं कई? आमतौर जीअं ईद सेलिब्रेट कई वेंदी आहे, जीअं शुरू में फैमिली सां सभिनि खे ईद मुबारक चवणु, उन खां बाद में ईद नमाज़, देन वरी महिमाननि खे, घर वारनि खे ईद जो जेको बि मिठाई वग़ैरह हूंदी आहे उहा सर्व करणु, बसि ईअं ईद गुज़रे थी। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़े डॉक्टर जी या जेके प्रोफेशनल माण्हू आहिनि, जीअं भले ईद ॾींहुं अॼु त अॼु इस्पताल में जेकॾहिं पंहिंजी जॻह ते कमु कनि थियूं, मरीज़ हुते मौजूदु आहिनि, त हिकिड़े डॉक्टर खे पंहिंजे घर खे, पंहिंजे ईद खे कीअं मेंटेन थो करे या पंहिंजे इस्पताल खे? ॾिसो डॉक्टर साहब, असां त जेको वरी हॉस्पिटल्स आहिनि पाकिस्तान में या कराची में, उन में डिफरेंट शिफ्ट्स वग़ैरह हूंदियूं आहिनि डॉक्टर्स जूं, त उन बहाने इहो आहे त कुझु माण्हुनि खे कमु करिणो हूंदो आहे, कुझु वरी जेके आहिनि शिफ्ट खां पोइ हलिया वञनि था, त सभिनी खे ईद गुज़ारण जो चांस त मिली वेंदो आहे। सो ऑब्वियसली जेके सीनियर्स आहिनि, जीअं असां सीनियर्स आहियूं त असां खणी उते वञी ऐं विज़िट करे वठंदा आहियूं पेशेंट्स खे, ऐं पंहिंजे डॉक्टर्स खे बि ईद मुबारक चई वठंदा आहियूं। इन तरीक़े सां बि जेको आहे सो ईद जेका आहे सो हॉस्पिटल में ऐं घर ॿिन्ही में थी वञे थी। सो हॉस्पिटल जे अलावा बि जेको आहे सो जेकॾहिं को सच कॉल्स हूंदियूं आहिनि त डॉक्टर्स खे ज़ाहिर आहे कंहिं हद ताईं अटेंड करणियूं पइजी वेंदियूं आहिनि। सो डॉक्टर्स जेके आहिनि सो हॉस्पिटल में बि ईद मल्हाईंदा आहिनि, ऐं डॉक्टर्स जेके आहिनि सो घर में बि ईद मल्हाईंदा आहिनि। कुझु डॉक्टर ॾाढा बोर थी पवंदा, त असां पंहिंजे घर वारनि सां ईद गुज़ारी कोन्ह, सॼो साल बि मरीज़नि सां, पर ईद ॾींहुं मरीज़नि सां गॾु बेज़ार थी पवंदा आहिनि, ईअं आहे? और ज़ाहिर आहे बहरहाल ईद ते जंहिंजी ड्यूटी आहे त उहो डॉक्टर्स प्रोफेशन ई कहिड़ो आहे जंहिंमें ज़ाहिर आहे ख़िदमत आहे, कमु आहे ऐं सेक्रीफाइस बि आहे।
सो जंहिंजी ड्यूटी आहे त ऑब्वियसली उन्ही खे पंहिंजी ड्यूटी करणी बि पए थी सो इन हिसाब सां तव्हां ॾिसो त असां डॉक्टर्स ते केतिरो न प्रेशर ऐं बर्डन आहे त असां ईद वारे ॾींहुं बि जेको आहे सो हॉस्पिटल में पंहिंजे पेशेंट्स जे लाइ पंहिंजी आवाम जी जेके ख़िदमत लाइ मौजूदु हूंदा आहियूं। ॾाढो सुठो जी डॉक्टर साहब सूरत तव्हां ॿुधायो त हिकिड़ो डॉक्टर ईद कीअं थो गुज़ारे? सही आहे पंहिंजे घर सां गुज़ारे या पंहिंजे मरीज़नि जी ख़िदमत करे? एक्चुअली ईअं आहे की दिलि त ॾाढी चवंदी आहे की असां डॉक्टर्स जेको आहे घर वारनि सां असां ईद मल्हायूं, पर कॾहिं ईअं थींदो आहे की कुझु डॉक्टर्स खे असांखे हॉस्पिटल में रखिणो पवंदो आहे, कुझुनि खे इजाज़त ॾिनी वेंदी आहे की तव्हां घर वञी करे ईद मल्हायो। बट समटाइम्स ईअं थींदो आहे की उन्हनि जेके डॉक्टर्स ऑलरेडी हॉस्पिटल में हूंदा आहिनि उन्हनि खे वरी बाद में रिलीव कयो वेंदो आहे की भई तव्हां बाद में घर वञी करे घर वारनि सां मिली सघो था। त पोइ बसि इहो ई ॻाल्हि आहे की असांखे डॉक्टर्स खे सेक्रीफाइस करिणो पवंदो आहे। असांजो छो जो अधु ध्यानु हूंदो आहे घर में त अधु ध्यानु हूंदो आहे अस्पताल में की असांखे कीअं मरीज़नि खे ॾिसणो आहे, कीअं ट्रीट करिणो आहे। अगरि किथे कंप्रोमाइज़ थिए थो त ऑब्वियस असांखे पंहिंजी ईद वग़ैरह इहो सेक्रीफाइस करणु पवंदी आहे। छो त ॾिसो मरीज़ तॾहिं ईंदो आहे जॾहिं उहो कंहिं तकलीफ़ में हूंदो आहे, बिल्कुलु उनजी तकलीफ़ खे ख़तमु करणु जी इहो बि त हिकिड़ो वॾो कमु आहे। बिल्कुलु इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे की अगरि असां ईद पोयां मल्हायूं, पंहिंजी ख़ुशी खे असां रोके छॾियो, असां पंहिंजी ईद मल्हायूं ऐं पोयां मरीज़ सफ़र करे, उन खां बहितर न आहे की असां ईद खे थोरो सेक्रीफाइस करे ऐं असां पंहिंजे मरीज़नि खे ध्यानु में रखी करे उन्हनि जो इलाजु कयूं त उहो वधीक दिलि खे ख़ुशी बि मिलंदी आहे ऐं इत्मिनान बि थींदो आहे। रही ॻाल्हि ईद जी त पोइ हिकिड़ी ईद आहे, उन खां बाद में वरी ॿिए ईद ते वरी असांखे मौक़ो मिली वेंदो आहे की असां वञी करे असां पंहिंजे घर वारनि सां ईद मल्हाए सघूं। ठीकु आहे जी डॉक्टर साहब तव्हां इहो ॿुधायो त कुझु त मरीज़नि खे तव्हां मोकिलींदा त घर हलियो वञे, पर तव्हांजे जेकॾहिं जिना जी ॻाल्हि कजे त हिन वक़्त या ईद ॾींहुं बि वार्डन में काफ़ी सारा मरीज़ अञा एडमिट हूंदा आहिनि, छा एॾा उहे सीरियस हूंदा आहिनि जिन खे तव्हां घर इजाज़त न ॾींदा आहियो, उन्हनि जी ख़िदमत करणु लाज़मी आहे? जी जेके हॉस्पिटलाइज़ पेशेंट जेके कॉम्प्लिकेशन सां गॾु एडमिट थींदा आहिनि ऐं जंहिंजी कंडीशन ठीकु न आहे हूंदी ऑब्वियसली उहे ईद वारे ॾींहुं बि हॉस्पिटल में मौजूदु हूंदा आहिनि। उनजे अलावा बि इलाही पेशेंट अहिड़ा आहिनि जेके ईद वारे ई ॾींहुं कंहिं कॉम्प्लिकेशन या कंहिं मसइले जे करे एडमिट थी वेंदा आहिनि। सो ॿिन्ही क़िस्म जा पेशेंट जेके आहिनि सो हॉस्पिटल में मौजूदु हूंदा आहिनि ईद वारे ॾींहं ते। सो जेकॾहिं सम्झो कि कंहिं पेशेंट खे फालिज आहे या कंहिंखे तमामु सीवियर इन्फेक्शन आहे, कॉम्प्लिकेशन आहे, का गुर्दो ख़राबु आहे, इनखे डायलिसिस जी ज़रूरत आहे सपोज़, त इहे अहिड़े क़िस्म जा पेशेंट्स आहिनि जेके ईद वारे ॾींहुं बि हॉस्पिटल जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी ट्रीटमेंट हली रही हूंदी आहे। इन लाइ डॉक्टर जो हुजणु हा, इन लाइ ज़रूरी आहे त डॉक्टर जो मतिलबु हिकिड़ी टीम जेका आहे सो उहा हुते अवेलेबल हुअणु तमामु ज़रूरी आहे। एमरजेंसी ज़ाहिर आहे 24 आवर्स हलंदी रहंदी आहे ऐं आम पेशेंट ईंदो रहंदो आहे, डिफरेंट प्रॉब्लम सां अचे थो या कॉम्प्लिकेशन सां अचे थो त उन्हनि खे दाख़िल बि करिणो पए थो। सो उन करे हॉस्पिटल में, वार्डन में, एमरजेंसी में ऐं जेका आउट पेशेंट एमरजेंसी जो आउट पेशेंट आहे उन में डॉक्टर्स जी टीम मौजूदु हूंदी आहे। वो टीम मौजूदु हूंदी जी। डॉक्टर सूरज तव्हां स्किन स्पेशलिस्ट आहियो, ईद ॾींहुं जॾहिं ईद जी तयारियूं करणियूं आहिनि त ख़ासि तौर ते फीमेल बल्कि अॼुकल्ह मेल बि जेके आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि त असां वञूं जेके पार्लर उन्हनि ते वञूं या पंहिंजो वञी फेशियल करायूं या ख़ूबसूरत लॻूं। छा इहे जेके ईद में रश हूंदी आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि ॾे वेंदा आहिनि, इहे तरीक़ा बहितर आहिनि पंहिंजे चहिरे लाइ, पंहिंजे स्किन लाइ, इहो वञणु घुरिजे? बेसिकली मां बीइंग अ डॉक्टर ऐं वरी मथां स्किन स्पेशलिस्ट त मां रिकमेंड न कंदमि त तव्हां कंहिं बि लोकल जेके पॉलर्स हूंदा आहिनि जंहिं वटि काई बि वेरिफिकेशन या सर्टिफिकेशन्स न हूंदा आहिनि ऐं उन जे बावजूदि बि उहो डिफरेंट प्रोसीजर्स कंदा आहिनि जेके सिर्फ़ु डॉक्टर्स खे ई ख़बर हूंदी आहे की उनजो कीअं मैकेनिज़म आहे, कीअं करणु खपे, तरीक़ो कीअं आहे, उहो सिर्फ़ु डॉक्टर्स खे अवेयरनेस हूंदी आहे। बट ईअं आहे की असांजी अधु खां वधीक आवाम खे अवेयरनेस घटि हुजण जे करे उहे आम लोकल जेके पॉलर्स वग़ैरह आहिनि उन्हनि ते वेंदा आहिनि, चाहे उहे फीमेल्स हुजनि मेल्स हुजनि। मसइलो उहो इहो हूंदो आहे की उहे उते जेको आहे न सैनिटाइज़ेशन वग़ैरह जो मसइलो हूंदो आहे, सफ़ाई वग़ैरह, उहे हाइजीन मेंटेन नथा करे सघनि, जेकी डॉक्टर्स खे ख़बर हूंदी आहे की हाइजीन मेंटेन करणु कहिड़ी इंपॉर्टेंट आहे, जंहिंजे करे काफ़ी माण्हू असां वटि स्किन इन्फेक्शन सां ईंदा आहिनि। स्किन इरिटेशन थी वई, जेके ब्लीच वग़ैरह आम लोकल इस्तेमालु कनि था उनजी त आवाम खे अवेयरनेस एॾी आहे ई न, बसि उहो चवनि था की असां उहो ट्रस्ट करे उन्हनि ॾे वञनि था, लेकिन उन्हनि जे बावजूदि उन्हनि जो एंड रिज़ल्ट इहो हूंदो आहे की उन्हनि खे इन्फेक्शन थी वेंदा आहिनि, उन खां अलावा डिफरेंट स्किन जूं बीमारियूं लॻी वेंदियूं आहिनि। मुंहिंजी सलाह इहा आहे की तव्हां पहिरियां पूरो जांच पड़ताल करे उन खां बाद में तव्हां उन जेको बि पॉलर वग़ैरह आहे उन ते वञो। जी अगरि जी बिल्कुलु जंहिंखे ख़बर हुजे, जंहिंखे नो हाउ हुजे की हाइजीन कीअं मेंटेन, छो जो मेन बेसिक हूंदो आहे हाइजीन, जिथे हाइजीन मेंटेन नथी थिए उते बीमारियूं थी सघनि, इन्फेक्शन थींदो। अच्छा डॉक्टर साहब अॼु ईद ॾींहुं ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे, तव्हां त सम्झो था ब्लड प्रेशर जा मरीज़, दिलि जा मरीज़, जिगर जा मरीज़,
उन खां पोइ शुगर जा मरीज़, पर अक्सर ई देरी मां ॾिठो त मरीज़ स्किन जा मरीज़ मां चवां थो स्किन जा मरीज़ बि आहिनि, पर मतिलबु अक्सर भई ठीकु आहे, ब्लड प्रेशर जी दवा नथो वठां, शुगर जी दवा नथो वठां, वरी मुख़्तलिफ़ अॼु खाधा खाइण शुरू थी विया आहिनि। अॻे त खणी थोरो टाइम आहे बसि सेरी कई, वरी इफ़्तार कयो, जिते बि ईंदव कुझु खाइणो आहे, को माण्हू आयो त उनखे कुझु न कुझु खाराइणो आहे, ॿ टे दफ़ा खाई भॼंदा, ओवर ईटिंग थी वेंदो। त छा अहिड़ा माण्हू जेके आहिनि शुगर जे या ब्लड प्रेशर आहे इन ते था अचो, जेकॾहिं दवा विसारे छॾीनि, छा उन्हनि खे का कॉम्प्लिकेशन या तकलीफ़ थी सघे थी? ॾिसो, बीमारी जीअं ब्लड प्रेशर आहे या शुगर आहे, उन में 2 या 3 क़िस्म जी दवाऊं हूंदियूं आहिनि। जेके हिकिड़ी दवाऊं आहिनि जेके ॾींहं में हिकिड़ो दफ़ो खाइदियूं वेंदियूं आहिनि। कुझु दवाऊं या इंजेक्शन आहे, जीअं डायबिटीज़ जो इंसुलिन जो इंजेक्शन आहे, उहो बि ॾींहं में हिकिड़ो दफ़ो बि लॻे थो, ऐं अहिड़ा इंजेक्शन्स बि आहिनि जेके ॾींहं में 3 दफ़ा लॻनि था। अहिड़े तरीक़े सां कुझु दवाऊं अहिड़ियूं आहिनि जेके ॾींहं में 2 दफ़ा बि खाइजनि थियूं। सो जेकॾहिं का हिकिड़ी दवा खाइण जी आहे ऐं उन सुबुह में पेशेंट खाई छॾी पोइ त ठीकु आहे, उहो वरी ॿिए ॾींहं ते ई खाइणी आहे। पर जेकॾहिं ॾींहं में 3 दफ़ा डोज़ वठणी हुई दवा जी ऐं उहा न मिस करे छॾी त ऑब्वियसली उन सां गॾु प्रॉब्लम्स थींदा। अगरि ब्लड प्रेशर जो पेशेंट आहे त उनजो ब्लड प्रेशर कंट्रोल ख़राबु थी वेंदो। जेकॾहिं डायबिटीज़ जो पेशेंट आहे त ऑब्वियसली उन खे जेको आहे सो डायबिटीज़ कंट्रोल ख़राबु थी वेंदो, उनजे रत में शुगर जो मिक़दार वधी वेंदो, त उन में ऑब्वियसली प्रॉब्लम थींदा आहिनि। असां अक्सर पेशेंट ॾिसंदा आहियूं जेके दवा न खाइण जे करे इमरजेंसी में उन्हनि खे इग्नोर कंदा आहिनि या विसारे छॾींदा आहिनि। उन में इहो आहे त ज़ाहिर आहे ईद वारो ॾींहुं आहे, एक्टिविटीज़ तमामु घणियूं आहिनि, मिलणु मिलाइणु तमामु घणो आहे। हा, कॾहिं माण्हू निग्लिजेंस बि कनि था, इग्नोर बि कनि था शइ खे, त न खाधी हाणे थोरी देरि खां पोइ खाई वठंदासीं, या कॾहिं कॾहिं विसरी बि वञे थी माण्हुनि खां। अच्छा डॉक्टर सोरठ, हर को माण्हू चाहींदो त मां ख़ूबसूरत आहे, ईद ॾींहुं सभु माण्हू ख़ूबसूरत आहिनि माशाल्लाह, ईद ॾींहुं त हूं बि चवंदा आहिनि मेकअप बि कराए, कपिड़ा बि सुठा पाइनि, ज़ाहिर आहे हुनजो राइट आहे। पंहिंजी ख़ूबसूरती लाइ हाणे मुख़्तलिफ़ ॾाढा वॾा सेंटर्स खुली विया आहिनि, त बाबा इंजेक्शन लॻारायो, फेशियल करायो, हीअ करायो, छा इहे सभु तरीक़ा सही आहिनि? हिननि जा के साइड इफेक्ट आहिनि कोन्हनि? एक्चुअली असांजे स्किन जी जेकी हिकिड़ी ब्रांच हूंदी आहे जंहिंखे चइबो आहे एस्थेटिक्स, ठीकु आहे, उन में डिफरेंट प्रोसीजर्स थींदा आहिनि, जीअं हाइड्रा फेशियल थी वियो, केमिकल पील थी वियो, इहे कराइण बिल्कुलु सही आहिनि, पर उहो इहो हूंदो आहे डिपेंड थो करे की उनखे उनजी ज़रूरत आहे बि या न आहे। छो जो के माण्हू ईअं हूंदा आहिनि की बिना ज़रूरत बि बसि चाहींदा आहिनि की असां ख़ूबसूरत अञा वधीक हूंदे बि चवंदा आहिनि की अञा वधीक थियूं। त मुंहिंजे हिसाब सां त जंहिंखे ज़रूरत आहे त उहे वञनि, उन सां गॾु गॾु हे उन्हनि पार्लर्स ते वञनि जंहिंमें डॉक्टर्स हुजनि जेके सर्टिफाइड हुजनि, जंहिंजूं डिग्रीज़ थियल हुजनि, जंहिंखे पूरी सर्टिफिकेशन्स थियल हुजनि, त उन्हनि ॾे वधीक प्रिफर कनि बजाए जो लोकल पार्लर्स ते वञण खां। छो जो उन्हनि खे नो हाउ न हूंदी आहे की उहो कीअं करे सघनि था। न डॉक्टर सोरठ, हर माण्हू चाहींदो त मां ख़ूबसूरत थियां, इहो हुनजो राइट आहे। जी जी बिल्कुलु, त ज़ाहिर आहे इन्हनि जेके बि साइंसी तरीक़ा आहिनि, जदीद साइंस जा, उन मां फ़ाइदो त वठणु घुरिजे। जी जी बिल्कुलु वठणु खपे। मां वरी उहा ई ॻाल्हि कंदमि त बिल्कुलु हर कंहिंजो राइट आहे, स्पेशली जॾहिं अहिड़ा मौक़ा अचनि था जीअं ईद वग़ैरह थी वई, शादी वग़ैरह, त उन्हनि ते इहे प्रोसीजर्स कराइणु खपनि। लेकिन कंहिं हिकिड़े सुठे जंहिंखे डॉक्टर जेको हुजे उन्हनि खां बजाए जो आम लोकल जेको पार्लर्स ते वञी करे उन्हनि शयुनि खे वञी करे उहो रहंदो सुठे थियण जी जॻह ते उहो अञा कमु ख़राबु करे छॾींदा आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे हिकिड़े सुठे सर्टिफाइड डॉक्टर से वञणु खपे त ताकी उहो उन प्रोसीजर्स आहे न त असां डॉक्टर घटि हूंदा आहिनि, पर जेके क्विक्स घणा हूंदा आहिनि असां वटि अस्पताल आहिनि। हिते मां हिकिड़ी शइ एड करणु चाहींदमि इन स्किन प्रोसीजर्स जे हवाले सां, त कुझु त प्रोसीजर्स हूंदा आहिनि ऐं कुझु सिंपल जीअं माण्हू फेशियल कराइनि था या ॿिए क़िस्म जे नंढा माइनर प्रोसीजर्स बि आहिनि, मतिलबु जेके प्रोसीजर्स न आहिनि पर सिर्फ़ु तव्हां वारी ॻाल्हि त ख़ूबसूरत ॾिसण जे लाइ जेके आहिनि सो उहे कंहिं ॿिए इवेंट खां पहिरीं जेके आहिनि सो कराया वञनि था। सो जेकॾहिं उहे माइनर इशू माइनर को बि प्रोसीजर आहे त उन लाइ डॉक्टर जो हुअणु त सच ज़रूरी न आहे, पर उन में बि तव्हांखे इहो ॾिसणु ज़रूरी आहे त उहो जिथे तव्हां वञी रहिया आहियो उहो प्रॉपर जॻह आहे या न आहे। हा, बाक़ी जेकॾहिं को प्रोसीजर्स आहिनि त उन लाइ बहितर आहे त तव्हां उन वटि वञो जंहिं वटि उनजी सर्टिफिकेशन हुजे। पोइ उहो एस्थेटिक सर्टिफिकेशन आहे या डॉक्टर आहे, स्किन स्पेशलिस्ट आहे, जीअं पीलिंग आहे या जंहिंमें केमिकल्स तमामु घणा यूज़ थियनि था, त उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां जेको आहे सो डॉक्टर ॾे वञो। अच्छा डॉक्टर शबनम, इहो ॿुधाइजो त अॼु जेकॾहिं को ओवर ईटिंग करे थो या घणो खाई थो वञे, छा त ज़ाहिर हाणे रोज़ो जो त हिकिड़ो पाबंदी हुई, पर हाणे अॼु त इजाज़त आहे त घणो, त छा ओवर ईटिंग जा मरीज़ तव्हां वटि एमरजेंसी में ईंदा जिन जो GIT ख़राबु हुजे? जी ॾिसो न, हाणे रोज़ जे करे असां एतिरे टाइम ताईं कोन खाईंदा हुआसीं या को कंटिन्यूअसली सॼो ॾींहुं जेको आहे सो फास्टिंग हूंदी हुई, पर ईद वारे ॾींहं ते मिलण मिलाइण जे करे, महिमान जे अचण वञण जे करे जेको आहे सो कंटिन्यूअस तव्हां खाओ था। काफ़ी जॻहनि ते ईअं आहे त तव्हां कंटिन्यूअस कुझु न कुझु तव्हांजे अॻियां टेबल जे अॻियां रखियल आहे ऐं तव्हां उनखे खाई रहिया आहियो। सो ओवर ईटिंग त थी वेंदी आहे। काफ़ी माण्हुनि जी सम्झो कि 70-80% माण्हू ओवर ईटिंग कंदा आहिनि। जेकॾहिं का बीमारी न आहे
जेकॾहिं को मसइलो न आहे मैदे जो पहिरीं त पोइ उन्हनि में उन्हनि खे बदहज़मी जे चांसिस वधी वेंदा आहिनि या जेकॾहिं पहिरीं खां का बीमारी आहे गैस्ट्राइटिस आहे गैस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिज़ीज़ जेको बदहज़मी जो हिकिड़ो टाइप आहे अगरि अहिड़े क़िस्म जी बीमारियूं आहिनि त उन्ही जा पेशेंट तमामु घणे मसइले जो शिकार थी सघनि था मतिलबु गैस्ट्राइटिस वारे खे तमामु शदीद पेट में सूर थी सघे थो गैस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स वारे खे सूर तमामु घणो थी सघे थो ऐं थी सघे थो त कंहिं एमरजेंसी में या कंहिं डॉक्टर खे वञी ॾेखारिणो बि पवे सो उहो डिपेंड करे थो त तव्हां केतिरो ओवर ईटिंग करे रहिया आहियो ऐं तव्हांखे पहिरीं का बीमारी आहे या न आहे जिन खे बीमारी आहे उन्हनि खे तमामु घणो ख़्यालु रखणु घुरिजे उनखे तमामु घणो ख़्यालु रखणु घुरिजे डॉक्टर साहिब मूंखे इहो ॿुधाइजो त हर को माण्हू चाहे थो त मां ख़ूबसूरत जी तव्हां ज़िक्र कयो पर असांजे हर माण्हू जी जेको स्किन आहे उनजी पंहिंजी पंहिंजी बनावट आहे कुदरत जी तरफ़ां हिकिड़ा माण्हू जेकॾहिं ठीकु आहे एतिरा ख़ूबसूरत न पर हर चाहींदा त असां बिल्कुलु ई ख़ूबसूरत थी वञे छा इहो तरीक़ो सही आहे जेका कुदरत नेचुरल स्किन ॾिनी आहे उनखे ई बरक़रार रखणु घुरिजे या उनखे चेंज करणु घुरिजे अच्छा पहिरियां त इहा आहे की अलाह साईं जंहिंखे जेको जेको बि रंग ॾिनो आहे उहा ई सूरत हुनजी ॾिनी नेमत आहे, आहे उहा ई बिल्कुलु उहो बहितर उनमें अगरि कॉन्फिडेंट रहंदो उहो वधीक बहितर हूंदो आहे लेकिन ईअं हूंदो आहे की अॼुकल्ह जी कॉम्पिटिशन वारे दौर में ईअं आहे की हर कोई चए थो की मां अॼु खां अञा सुभाणे वधीक ख़ूबसूरत थींदो वञा त उन बेसिस ते अच्छा मूंखे हिकिड़ी नौजवाननि खे इहो बि ॿुधाइणो आहे की जेको अॼुकल्ह यूट्यूब ते कोई बि अची करे कोई बि जेको आहे न लेक्चर वग़ैरह एडवाइस ॾेई थो वञे की भई हे इस्तेमालु करण सां तव्हां हे थी सघो था हे इस्तेमालु करणु त महिरबानी करे उन शयुनि खे तव्हां फॉलो न कयो बिकॉज़ कुझु माण्हू कुझु न ज़्यादातर माण्हू जंहिंखे नॉलेज आहे ई न उहे ॾिसी करे कॉपी करे वरी तव्हांखे फॉरवर्ड था कनि त उन्हनि शयुनि ते तव्हां फॉलो घटि कयो पंहिंजी नॉलेज खे गेन कयो उन बाबति की भई चवणु छा थो चाहे छा इस्तेमालु करणु खपे छा न छो जो हर कंहिंजी स्किन हिकिड़ी चमड़ी डिफरेंट हूंदी आहे कंहिं ते अगरि हिकिड़ी चीज़ सूट थी करे त कंहिं ते नथी करे सघे त उन हिसाब सां तव्हां पंहिंजी स्किन जी नेचर मालूम कंदे तव्हां प्रोडक्ट्स इस्तेमालु कयो ईअं बिना कंहिं बि चवण ते इस्तेमालु न करणु खपनि छो जो अॼुकल्ह मां ॾिठो आहे की असांजी OPD में काफ़ी नौजवान ईअं ईंदा आहिनि की भई असां यूट्यूब ते ॾिठोसीं असां हिन इन्फ्लुएंसर खे ॾिठोसीं की हे इस्तेमालु कनि पिया जेको बिल्कुलु बिल्कुलु ग़लति आहे असां मना कंदा आहियूं की ईअं न करणु खपे ताकी तव्हां पहिरियां पूरी नॉलेज वठी देन उहे शयूं इस्तेमालु कयो पंहिंजे कंहिं प्रॉपर डॉक्टर सां ज़रूरु मशवरो कयो अच्छा डॉक्टर साहिब इहा प्रॉब्लम असां वटि बि आहे मां अक्सर हाणे ॾिठो आहे त मरीज़ चवंदा भई मां फलाणे डॉक्टर वटि त वियुसि पर मां वरी जेको सो नेट ते बि ॾिठो त उन दवा जा हे असर छो त माण्हू डॉक्टरनि खां हटी इन तरफ़ छो था वञनि उते ॻाल्हियूं 100% सही त न आहिनि छा इहा ख़तरनाक जॻह आहे जेको माण्हुनि जी सोच न आहे पंहिंजे सिहत लाइ जी असल में आराम सां हर कंहिंखे इंटरनेट अवेलेबल आहे सोशल मीडिया ते तमामु इज़ीली हर को जेको आहे सो कुझु बि रिकॉर्ड करे ऐं हलाए सघे थो न पर उनजी ऑथेंटिक छा आहे उहा त गवर्नमेंट खे ऐं ॿियनि उन्हनि खे इन खे कंहिं हद ताईं ॾिसणु घुरिजे छा लाइ जो अक्सर बेशतर ईअं हूंदो आहे त इंफॉर्मेशन तव्हांखे अगरि उन जी नॉलेज आहे ई कोन तव्हां डॉक्टर न आहियो या तव्हांजी कंहिं बि क़िस्म जी सर्टिफिकेशन न आहे त उन में ऑब्वियसली पोइ तव्हां उन तरीक़े सां त उनखे साम्हूं वारे खे कोन था ॿुधाए सघो त हे हिन मसइले जो इलाजु छा आहे सो ग़लति इंफॉर्मेशन पहुचाइणु बेसिकली त हिकु तरह जो जुर्म आहे न पर माण्हू बि एतमाद था कनि त बाबा हिन डॉक्टर न पर हुते हीअं लिखियलु आहे डॉक्टर हीअं थो चए पर जेको ओरिजिनल डॉक्टर ॾिसे पियो मरीज़ खे मुंहिंजे ख़्याल उहो बहितर आहे उहो वधीक जी उहो तव्हांखे डायरेक्टली डॉक्टर वटि वञी ऐं उन सां कंसल्ट करणु घुरिजे उहो वधीक बहितर आहे तव्हांखे इंफॉर्मेशन जे लाइ अगरि को सोशल मीडिया जो वीडियोज़ या ॿियूं शयूं ॾिसो बि था त भले ॾिसो पर उन जी वेरिफिकेशन कंहिं स्पेशलिस्ट खां कंहिं डॉक्टर खां करे वठो जंहिंखे उन जी नॉलेज आहे जेको उन शइ जो एक्सपर्ट आहे अगरि स्किन जो को डॉक्टर आहे ऐं तव्हांखे स्किन सां रिलेटेड का शइ डिस्कस करणी बि आहे तव्हां ॾिठी बि आहे अगरि वीडियो में त तव्हां पंहिंजे डॉक्टर सां कंसल्ट कयो न त अक्सर बेशतर बर्निंग स्किन बर्न जा केसिस तमामु घणा नज़र ईंदा आहिनि जेके डिफरेंट क़िस्म जी ट्यूब्स ऐं इहे जेके जंहिंमें स्टीरॉइड्स वग़ैरह यूज़ करे लॻाया वेंदा आहिनि त ईअं वाइट थियूं उन करे बर्न्स जा केसिस बि जेके आहिनि सो स्किन जा तमामु घणा डॉक्यूमेंट थींदा आहिनि हॉस्पिटल्स में ईंदा आहिनि ॾाढो सुठो ज़बरदस्त तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी पर वक़्तु न ॾियो आहे पंहिंजो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं जी डॉक्टर साहिब ने मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां वटि जा असां वटि हिते ॾिसूं त हेपेटाइटिस B C इन जो या D जो बि रेशो आहे मरीज़ अचनि था त छा उन्हनि खे हिकिड़ो किन खे रोज़ रखण जी इजाज़त ॾींदा आहियो किन खे न ॾींदा आहियो
त इन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदव त छा हेपेटाइटिस बी सी या फैटी लिवर वधी रहियो आहे या अॼुकल्ह घटी रहियो आहे, इन ते को कंट्रोल आहे? तव्हां रमज़ान जे हवाले सां पुछणु रमज़ान जे चाहियो हवाले था? सां ॿुधायो या आम बि ॿुधाए सघो था, कोई इशू अच्छा, हेपेटाइटिस बी सी ऐं जेका हेपेटाइटिस डी आहे जेका बी सां गॾु हूंदी आहे, इहा असांजे पाकिस्तान में कंहिं हद ताईं काफ़ी फैलियल आहे। असां चवंदा आहियूं त हेपेटाइटिस सी जेका आहे सो 5% ताईं फैलियल आहे, पॉपुलेशन में मौजूदु आहे, ऐं हेपेटाइटिस बी जेका आहे सो उहा तक़रीबन 2.5 या समथिंग मतिलबु 2% तक़रीबन पेशेंट आहिनि। पर असांजे सिंध में स्पेशली इंटीरियर में असां हेपेटाइटिस बी जा केसिस तमामु घणा जेके आहिनि सो असां वटि रिपोर्ट थींदा आहिनि। जेसिताईं ईद जे हवाले जी ॻाल्हि कजे आहिनि, उहे पेशेंट्स जिन खे हेपेटाइटिस बी या सी आहे ऐं उहा एक्टिव हेपेटाइटिस थी रही आहे ऐं उन्हनि जी जिगर तमामु घणो को नुक़सानु न आहे थियो अञा ताईं, उन्हनि जे लाइ रोज़ो रखणु को इशू न आहे। उहो पंहिंजी दवा बि कंटिन्यू कंदो ऐं रोज़ो जी उहो रोज़ो रखी सघनि था। उहे पेशेंट जेके हेपेटाइटिस बी ऐं सी जा पेशेंट आहिनि ऐं जिन जो जिगर ख़राबु थी वियो आहे, जिन जो लिवर डैमेज थी वियो आहे, जंहिंखे असां लिवर सिरोसिस चवंदा आहियूं, उन में अगरि उहो इनिशियल स्टेजिस में आहे त उहे रोज़ो रखी सघनि था। पर अगरि उहो कॉम्प्लिकेट वधीक थी वियो आहे, डिकम्पनसेशन थी वई आहे, वधीक मसइलो जिगर में थी वियो आहे, त उन पेशेंट्स खे पोइ असां रोज़े रखण जे लाइ पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, चलो हीअ त खणी फास्टिंग जो मेनू जेको ख़तमु थी वियो, पर आम साइंसदान जेके आहिनि उहे चवनि था त बाबा तव्हां फास्टिंग कयो, इहो बीमारियुनि खे फ़ाइदो पहुचाए थो। छा त अहिड़ा माण्हू आम ॾींहंनि में बि के रोज़ा रखी सघनि था? जी, हाणे जीअं तव्हां नफ़ली रोज़ा जेके खणी चऊं नफ़ली रोज़ा ॾिसो, इहो डिपेंड करे थो। जेकॾहिं जीअं तव्हां फैटी लिवर जी ॻाल्हि कई त फैटी लिवर डिज़ीज़ में ट्रीटमेंट या मैनेजमेंट जो मेन हिकिड़ो फैक्टर इहो बि हूंदो आहे त वज़न खे घटि कजे। जेकॾहिं वज़न वधीक आहे त वज़न खे घटि कजे। ऐं इंटरमिटेंट फास्टिंग जो पॉइंट ऑफ व्यू सां चओ था, तव्हां नफ़ली रोज़ा चओ था, उहा बेसिकली हिकु क़िस्म जी इंटरमिटेंट फास्टिंग बि असांजे लाइ थी वञे थी। त इंटरमिटेंट फास्टिंग जेका आहे सो हर उहा बीमारी जंहिंमें वज़न वधीक आहे, जंहिंजे करे बीमारियूं थी वियूं आहिनि, जीअं ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, फैटी लिवर डिज़ीज़ आहे, ब्लड प्रेशर जा मरीज़ जिन जो कंट्रोल न थी रहियो आहे ब्लड प्रेशर, उहे सभई मरीज़ फास्टिंग में फ़ाइदो वठी सघनि था। ऐं स्पेशली अगरि उन्हनि जो वज़न बि घटि थी रहियो आहे त उहो उनखे वधीक बेनिफिट ॾींदो। जी डॉक्टर साहब, जेके प्रोसीजर तव्हां चयो था अॼुकल्ह जी जदीद स्किन में तमामु घणी रेवोल्यूशन अची विया, छा उन प्रोसीजर में मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, कुझु प्रिक कंदा आहिनि या कुझु कंदा आहिनि, इन्हनि जा बि के साइड इफेक्ट आहिनि स्किन? जी बिल्कुलु, इहो हिकिड़ो आम जेको आहे प्रॉब्लम हली रहियो आहे कि छा थींदो आहे कि जेके एस्थेटिक क्लिनिक्स आहिनि या नॉर्मली हिकिड़ी डर्मेटोलॉजिस्ट या पॉलर्स वग़ैरह ॾे माण्हू वञनि था त उन में छा थींदो आहे, उन प्रोसीजर्स में नीडल्स इस्तेमालु थींदियूं आहिनि, त उन नीडल्स जी स्टरलाइज़ेशन थी वई, उहा हिकिड़े डॉक्टर खे वधीक ख़बर हूंदी आहे बनिस्बत जेके आम। छो जो मां इहो कंहिं सेटअप वग़ैरह में बि मूंखे ख़बर पई त इहो थींदो आहे कि हिकिड़ी ई जेकी नीडल हूंदी आहे हिकिड़े पेशेंट खां या हिकिड़े कस्टमर खां वरी उहा ई ॿिए कस्टमर में इस्तेमालु कई वेंदी आहे, जेको इंतिहाई ग़लति आहे। इन सां छा थींदो कि अगरि ख़ुदा न ख़्वास्ता हिकिड़े मरीज़ खे का बीमारी आहे जीअं हेपेटाइटिस चई सघिजे थो या काई बि बीमारी, उहो ॿिए उन पेशेंट खे लॻी सघे थी जेको हेल्दी हूंदो। त इन ते जेको आहे एक्शन वरितो वञे कि जेके नीडल्स आहिनि त एटलीस्ट उनखे स्टरलाइज़ेशन प्रॉपर कई वञे ताकी बीमारियूं फैलिजनि न, जीअं कि हेपेटाइटिस थी वियो, HIV जा रेट्स वधी वेंदा आहिनि। इन्हनि शयुनि ते थोरो कंट्रोल हुजणु खपे, इन जे करे आवाम खे। अच्छा, ॾाढी सुठी ॻाल्हि कई डॉक्टर साहब। अॼुकल्ह टेक्नोलॉजी ॾाढी वधी वई आहे, मेडिकल साइंस में सुनो था रुगो टेक्नोलॉजी अची वियो आहे, त टेक्नोलॉजी जे करे बि छा बीमारियूं फैलिजी सघजनि थियूं? जीअं हिकिड़ी सिरिंज ॿिए खे लॻे, हिकिड़ो औज़ार ॿिए ते इस्तेमालु कजे, फ़र्ज़ु करियो का सर्जरी जो, या हिकिड़ी डायलिसिस मशीन में उनखे वॉश न कजे वरी ॿियो मरीज़ उन ते वञे, छा इहे जेके मशीनूं आहिनि इहे बि बीमारी फैलाइण में उन्हनि जो बि को रोल आहे? जी बिल्कुलु, डायलिसिस जी मशीन जेका आहे उन में प्रॉपर औज़ार त इस्तेमालु थियनि था न मरीज़। डायलिसिस आहे या सर्जिकल प्रोसीजर्स आहिनि, भले माइनर प्रोसीजर हुजनि या मैक्सिमम वॾा प्रोसीजर्स हुजनि, इन सभिनी में जेकॾहिं स्टरलाइज़ेशन जो ख़्यालु न रखियो वेंदो त मरीज़ खे हिकिड़ी इंफेक्शन मां ॿिए खे लॻी सघे थी, जीअं हेपेटाइटिस बी आहे, सी आहे, HIV आहे। इवन ब्लड ट्रांसफ्यूजन सां तव्हां ॾिठो मलेरिया बि फैली, काफ़ी ईअं बि थियो त मलेरिया पेशेंट तव्हां ॾिठा जेके सिर्फ़ु ब्लड ट्रांसफ्यूजन जे करे हुया। सो काफ़ी अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके इन्हनि शयुनि सां फैलिजनि थियूं, पर सभिनी खां वधीक इशू तॾहिं थिए थो जॾहिं नंढियूं क्लिनिक्स आहिनि या नंढा हॉस्पिटल्स आहिनि जिते नंढा प्रोसीजर्स थी रहिया आहिनि, रूटीन में इंजेक्शन लॻी रहियो आहे ऐं उहो साॻियो ई इंजेक्शन जेको हिकु दफ़ो हिकिड़े मरीज़ खे लॻणु घुरिजे उहो वरी ॿिए मरीज़ खे लॻाए रहिया आहिनि, त उन सां जेको आहे सो वधीक चांसिस हूंदा आहिनि फैलिजण जा।
इन जे अलावा भी प्रोसीजर्स जे अलावा भी तव्हां ॾिसो न स्किन स्पेशलिस्ट असां वटि आहे त जेके पार्लर्स आहिनि या जेके स्किन जा प्रोसीजर्स आहिनि जेके रूटीन जे पार्लर्स में बग़ैर कंहिं एक्सपर्ट के थी रहिया आहिनि उते अगरि स्टरलाइज़ेशन प्रॉपर न आहे इन्हनि शयुनि जी त उन सां बि इवन मैनिक्योर पेडिक्योर में बि हिकिड़ो माइनर रिस्क हूंदो आहे जेको इन्फेक्शन फैलाइण जो चांसिस थी सघनि था नोज़ पियर्सिंग आहे कन टोपराइनि था इहे सभु आहिनि इन में तमामु घटि आहे चांसिस घटि आहे पर इन्हनि में बि चांसिस थी सघे थो जेकॾहिं तव्हां इन्फेक्टेड जेको आहे सो इंस्ट्रूमेंट का सुई आहे या इंजेक्शन्स आहिनि उहे यूज़ करे रहिया आहियो को स्कैल्पल आहे उहो यूज़ कयो था स्टिचिस लॻनि था ॿारनि खे जनरल इहे तमामु वॾो फैक्टर आहिनि जेके हेपेटाइटिस बी सी छा इनखे कंट्रोल करे सघिजे थो जी बिल्कुलु कंट्रोल करे सघे थो जेकॾहिं इंजेक्शन यूज़ थी रहियो आहे ऐं वन साइडेड इंजेक्शन आहे वन टाइम इंजेक्शन आहे त उन खे तव्हां इंजेक्शन खे यूज़ करे डिस्कार्ड करे छॾियो जेकॾहिं आम हिकिड़ो माण्हू क्लिनिक में वञे थो त उहो ज़रूरु मेक श्योर करे त हुनखे नए जेको आहे सो रेपर ओपन करे ऐं इंजेक्शन लॻायो वियो आहे पहिरीं वारो पुराणो को इंजेक्शन नाहे लॻायो वियो ऐं अगरि उहो स्टरलाइज़ेशन जो ख़्यालु रखियो वञे त तमामु घटि चांसिस वञी बचनि था त इहे बीमारियूं जेतिरो फैलियल आहिनि इहे एतिरियूं फैलिजनि ॾाढो सुठो जी डॉक्टर सोरठ मूंखे ॿुधायो त हिन में छा चमड़ी जी बीमारियूं वधी रहियूं आहिनि या असांखे नॉलेज वधी आहे कहिड़ी क़िस्म जी बीमारियुनि जा मरीज़ तव्हां वटि अचनि था असां वटि ज़्यादातर जेके ईंदा आहिनि उहे हिकिड़ी ख़ारिश वारी हूंदी आहे बीमारी जंहिंखे असां स्केबीज़ चवंदा आहियूं उहे ज़्यादातर ईंदी आहे उनमें इहो हूंदो आहे की नॉर्मली ख़ारिश थींदी आहे त हर कोई इग्नोर करे छॾींदो आहे त ठीकु आहे मां सही थी वेंदमि त उहो कोई न कोई घर में सेल्फ मेडिकेशन ते हली वेंदा आहिनि लेकिन उहा विचंदड़ बीमारी हूंदी आहे उहा हिकिड़े फ़र्द खां ॿिए फ़र्द खे बि लॻी सघे थी त ज़्यादातर असां वटि स्केबीज़ बीमारी जेके चवंदा आहियूं उन सां ईंदा आहिनि उन खां अलावा जीअं गर्मियूं आहिनि पाकिस्तान में टेम्परेचर वधीक आहे त जेको फंगल इन्फेक्शन्स थींदा आहिनि उहे चाहे घणे पसीने अचण सां फंगल इन्फेक्शन्स थींदा आहिनि उन जा केसिस असां वटि ज़्यादा ईंदा आहिनि हिकिड़ी ॿी ॻाल्हि ईंदी आहे की मां वरी उहो ई चवंदमि त जेको सोशल मीडिया ते इन्फ्लुएंस थी करे इहे अच्छे थियण जी जेकी घणो छो जो अॼुकल्ह एम्फेसाइज़ कयो थो वञे की अच्छो कीअं थियणो आहे जी हा माण्हू जी जी बिल्कुलु बिल्कुलु आहे लेकिन इहे की उन में तव्हांखे जेके बि क्रीम्स वग़ैरह ॿुधायूं वञनि थियूं उन में आहे स्टीरॉइड्स जो यूज़ ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे उन सां छा थींदो आहे की चमड़ी ॾाढी सनी थी वेंदी आहे ठीकु आहे तव्हां जूं रगूं वग़ैरह नज़र ईंदियूं आहिनि उन खां बाद में तव्हांजा इन्फेक्शन जा चांसिस वधी वेंदा आहिनि ॾाढो सुठो ज़बरदस्त अच्छा डॉक्टर साहब तव्हां पंहिंजी ईद कीअं गुज़ारींदो भला अचो थोरो ईद ते बीमारियुनि ते घणी डिस्कस थी वई ईद असां सुबुह में जेके शयूं करणियूं करे वरितियूं तव्हां सां गॾु बि असांजी ईद थी वई आहे हाणे शाम जो घर ते वञी ऑब्वियसली मिट माइटनि सां मिलबो ऐं सुभाणे दावत बि रखबी दावत रखे इस्पताल न वेंदव इस्पताल असांजी ड्यूटी ऑफ आहे असांजी जॻह ते ॿियो कंहिं ड्यूटी कंदो सुभाणे तव्हां कंदो जी मतिलबु ठीकु आहे ज़ाहिर आहे तव्हांखे सोरठ कीअं ईद गुज़ारींदो या कीअं प्लान आहे छा आहे 3 ॾींहंनि जो कुझु घुमण फिरण छा असांखे त हिकिड़ो इहो हूंदो आहे की काफ़ी अरसे खां पोइ असांखे मोकल मिलंदी आहे जीअं ई गवर्नमेंट अनाउंस कंदी आहे त असां फ़ौरन घर वञण जो सोचींदा आहियूं वरी डिपेंड थो करे मरीज़नि ते न त अगरि मरीज़ सीरियस हूंदा आहिनि त असां न वेंदा आहियूं लेकिन अगरि सीरियस न आहिनि त पोइ असांखे डेफिनेटली घर वारनि जी बि हूंदी आहे की असां उन्हनि सां वञी करे ईद कयूं त हाणे बसि इहो ई आहे मामूल त असां हाणे हितां वेंदासीं देन ईद वग़ैरह महिमाननि खे ॾिसंदासीं घर वारनि सां वधीक टाइम स्पेंड कंदासीं जेको असांखे इलाही ज़रूरत हूंदी आहे की असां घर वारनि सां वधीक टाइम स्पेंड कयूं बसि पोइ ईअं ई अच्छा डॉक्टर साहब ईद में पंहिंजनि मिटनि माइटनि खे या ॿियनि खे या जेके ग़रीब नदार माण्हुनि खे कीअं शामिलु कजे चए त ईद जो त्योहार जो मतिलबु इहो आहे त ख़ुशियुनि में सभिनी खे शामिलु कयो जिन सां तव्हां काफ़ी टाइम सां न मिलिया आहियो ऑब्वियसली उन सां मिलणु घुरिजे माण्हुनि खे पंहिंजे घर बि दावत ते घुराइणु घुरिजे ॿियनि वटि बि मिलण लाइ वञणु घुरिजे ऐं जेके तव्हां वटि कमु कनि था अगरि को मुलाज़मीन आहिनि जेके रूटीन में घर में कमु कनि था त ऑब्वियसली उन जी हूअं ईद में हेल्प बि करे सघिजे थी पर ज़रूरी न आहे त हेल्प जेका आहे सो फाइनेंशियल हेल्प ई हूंदी आहे कंहिंसां सुठे तरीक़े सां ॻाल्हाइणु ऐं उन सां जेको आहे सो सुठे तरीक़े सां पेश अचण बि बेसिकली ईद मिलण में तमामु काउंट करे थो अगरि तव्हां उनखे ईद मुबारक चओ था ख़ुशी सां मिलो था त उहो बि काउंट करे थो बाक़ी फाइनेंशियल एड त ऑब्वियसली जेको ग़रीब आहे उनखे अगरि तव्हां उन हिसाब सां हेल्प कयो था त तमामु सुठी ॻाल्हि आहे मिटनि माइटनि सां मिलणु घुरिजे तव्हां ॿुधायो त हिन ख़ुशियुनि में सभिनी खे कीअं गॾु करे हलिजे बसि असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे की स्पेशली छो जो के ईअं हूंदा आहिनि की माइट असांजा परते रहनि था पोइ इहे ईद ई मौक़ा हूंदा आहिनि जंहिंखे असां गॾु थी करे उहे ईद मल्हाईंदा आहियूं
त बसि या त असां दावत रखंदा आहियूं या उन्हनि जे तरफ़ असां हलिया वेंदा आहियूं दावत जे बसि मेन इहो हूंदो आहे ईद जा 3 ॾींहं मिलनि था पोइ कॾहिं कोई कंहिंजे घर आहे त कॾहिं कंहिंजे घर आहे बसि मेल मिलाप थिए चवंदा थो त इहा हिकु मिठी जेका ॿारनि जी ईद आहे त ॿारनि खे बि शामिलु करणु घुरिजे। जी बिल्कुलु असां वॾा अगरि शामिलु थियूं था त ॿार पाण ई ऑटोमेटिकली शामिलु थी वेंदा आहिनि छो जो असांखां वधीक ॿारनि खे वधीक एक्साइटमेंट हूंदी आहे ईद जी त उहो हा जी उहो कपिड़ा वग़ैरह वठणु करणु सॼो उहो एक्साइटेड हूंदा आहिनि ॿार पोइ उन्हनि जी त ईद वधीक थिए थी असांखां जी जी डॉक्टर साहब तव्हांजो ईद ॾींहुं मैसेज छा हूंदो पंहिंजे माण्हुनि लाइ त घणो खाइनि घुमनि फिरनि दवाऊं विसारे छॾनि या ॿियो को मैसेज आहे? न मां बिल्कुलु चवंदमि हिकिड़ो त सभिनी खे वरी सां ईद मुबारक चवणु चाहींदसि ऐं इहो चवणु चाहींदसि त ईद वारे ॾींहं ते पाण बि ख़ुशि रहो ऐं ॿियनि खे बि ख़ुशि रहो ऐं जो तरीक़ो आसान तरीक़ो इहो ई आहे त जेकॾहिं तव्हांखे उमेदु कयां थी त कंहिंखे को मसइलो कोन हूंदो बीमारी न हूंदी पर जेकॾहिं कंहिंखे को इशू आहे मसइलो आहे त पंहिंजी सिहत जो ख़्यालु बि रखो ऐं ॿियनि जी सिहत जो ख़्यालु बि रखो ऐं सभिनी खे पंहिंजी ईद में शामिलु कयो त अहिड़े तरीक़े सां ईद जेका आहे सो सभिनी सुठी थी वेंदी बकोरनि जेके ख़ामखा में वञी हॉस्पिटल में ईद गुज़ारियूं उन खां बहितर आहे त घर ते पंहिंजो ख़्यालु रखी ऐं ईद खे गुज़ारियो वञे। जी सूरज तव्हांजो छा मैसेज आहे? मुंहिंजो इहो ई मैसेज आहे की जेको आहे तव्हां जेको आहे पहिरियां त अलाह साईं जेकी बि तव्हांखे चमड़ी वग़ैरह ॾिनी आहे उन में कॉन्फिडेंट फील कयो भले कलर जहिड़ो बि आहे। हा रही ॻाल्हि अगरि इन खां वधीक अगरि तव्हां चओ था की असां थोरो ईद में बहितर वग़ैरह हुजूं त प्रॉपर हिकिड़े कंहिं सुठे डर्मेटोलॉजिस्ट थी वियो एस्थेटिशियंस थी वियो उन्हनि ॾे वञणु बहितर रहंदो बनिस्बत कंहिं लोकल पार्लर ॾे वञो त छो जो उन्हनि खे उहा ख़बर हूंदी आहे त उहो तव्हांखे वधीक प्रॉपर वे में ॾिसी सघनि था। त बसि मुंहिंजो मैसेज इहो ई आहे की तव्हां सोशल मीडिया ते घटि एतमाद करे ऐं डायरेक्ट वञी डॉक्टर सां कंसल्टेशन कयो। वॾी महिरबानी डॉक्टर शबनम तव्हांजी वॾी महिरबानी मुंहिंजे तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ईद मुबारक डॉक्टर सूरज तव्हांजी वॾी महिरबानी मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक। नाज़रीन असांजा मौजूद महिमान असां सां गॾु आहे ईद जे हवाले सां ॾाढी ज़बरदस्त ॼाण आहे त ईद जी ख़ुशी बि मल्हायो पर हुन सां गॾु वरी पंहिंजे सिहत जो ख़्यालु बि ज़रूरु रखो। ॿिन्ही डॉक्टरनि जो इहो चवणो मुंहिंजे तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे नाज़रीन खे जेको सो ईद मुबारक मुंहिंजी सॼी टीम जे तरफ़ां टीम जी तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद मुबारक। ईद जी ख़ुशियूं आहिनि उनमें सभिनी खे शामिलु कयो नंढनि ॾे वॾनि ॾे अमीरनि ॾे ग़रीबनि ॾे दोस्तनि ॾे वञणु घुरिजे अना परसी न कजे ओसो कावड़ खे घटाए छॾियो छो त इहे ई सुठा ॾींहं हूंदा आहिनि जंहिंमें वञी करे पंहिंजनि सां मिली ऐं ख़ुशियुनि खे बहितर कयो वेंदो आहे। जेकॾहिं डॉक्टर साहब जे हिननि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।